पंजाब में चूंडनि खां अॻु ऐं इलेक्शन वारे ॾिहाड़े दहशतगर्दनि जो ख़दशो ज़ाहिर। पंजाब जे घरू खाते समूरन ज़िले जे इंतज़ामिया ऐं पुलिस खे ख़त लिखी छॾियो। रिपोर्ट मूजिबि चूंडनि खां अॻु या इलेक्शन वारे ॾिहाड़े दहशतगर्दी जो ख़तरो आहे। सिक्योरिटी जी सूरत-हाल ऐं ख़तरनि खे नज़र में रखंदे फुल प्रूफ इंतज़ाम कया वञनि। गैर जमहूरी ताक़तूं इलेक्शन में रंडक विझी सघनि थियूं। पाबंदी पयल मज़हबी तंज़ीमनि ऐं अहम सियासी अॻवाननि ते हमला थी सघनि था। वोटर्स में दहशत पैदा करण लाइ सियासी जलसनि ते हमला थी सघनि था। दहशतगर्दनि अहम सियासी अॻवाननि खे अगवा करी यरगमाल बणाए सघनि था। पंजाब जो घरू खातो मूजिबि पोलिंग वारे ॾिहाड़े बैलेट पेपर्स बॉक्स ऐं चूंड नतीजा खसिया वेंदा। निगरान वफ़ाक़ी सरकार गुम थियल माण्हुनि बाबति हुकूमती 5 रुकनी कमेटी फ़ाइल करे छॾी। काबीना डिवीज़न निगरान वफ़ाक़ी काबीना जो फ़ैसिलो घरू वज़ारत खे मोकिले छॾियो। काबीना डिवीज़न मूजिबि कमेटी जो सरबराह कानून ऐं इंसाफ़ वारो वज़ीर हूंदो। कमेटी जे मेंबरनि में बचाव वारो वज़ीर, क़ौमी विरसा सक़ाफ़त वारो वज़ीर ऐं ॿिया शामिल हूंदा। कमेटी जी रिपोर्ट ऐं सिफ़ारिशूं वफ़ाक़ी काबीना खे पेश कंदा।